بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، فهذه أشراط الساعة. क़यामत जूं वॾियूं अलामतूं जेके असीं पहिरां दज्जाल शुरू कयो हो, पोइ ईसा अलैहिस्सलाम, हीअ टीह अलामत आहे जेके याजूज माजूज। याजूज माजूज छा आहिनि ऐं कीअं आहिनि, केॾांहुं निकिरंदा, केतिरो टाइम रहंदा, केतिरो फ़साद कंदा दुनिया में, सॼे ज़मीन ते, ऐं छा छा उहे उन्हनि जा हाल, उन्हनि जी सिफ़तूं, ऐं छा इंसान खे करणु खपे जे निकिता। इहे इंशाअल्लाह मुख़्तसर करे असीं जल्दी जल्दी ॿुधाईंदासीं, छो जो हिननि जो किसो थोरो वॾो आहे। पहिरियां उलमा सभई चवनि था त हम क़बीलतान अज़ीमतान, याजूज माजूज ॿ क़बीला आहिनि वॾा, औ शाबान, जा ॿ क़ौमूं, जा ॿ जिन्सूं, हिकिड़ो ईअं सम्झो आदम मां। इहे सभई किताबनि में इहो अचनि थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हदीसनि में काफ़ी इन्हनि में इहो ॿुधायो त उन्हनि मां के वॾा आहिनि, के नंढा आहिनि। ऐं बाक़ी उन्हनि में जेके माण्हुनि ॻाल्हियूं कढियूं ऐं कूड़ियूं हदीसूं ठाहियूं त हिकिड़े कन खे वेड़े विहाणो कंदा, ॿिए कन खे नंढो कंदा, इहा हदीसूं सभु कूड़ियूं आहिनि। इन्हनि जो असुलु न आहे, इहे माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। उहे इंसान आहिनि, बशर आहिनि, अलाह से उन्हनि खे पैदा कयो आहे फितने जे लाइ। ऐं इन मां असांखे मालूम थिए थो त असां सॼी ज़मीन न घुमी सघिया आहियूं। हींअर असांखां वधीक हज़ारे दफ़ा इहे मख़लूक असां सां गॾु बि थी दुनिया में रहे, ऐं असांखे इहा ख़बर कान्हे। जे न त असांजे क़ुर में जे न अचे हा ज़िक्र, त असांखे का ख़बर न पए हा। असांखे इन मां इंसान मां, बनी आदम मां, ऐं इहो बि रवायतूं अचनि थियूं त ॿुधायूं था त कंहिंजे औलाद मां आहिनि। इन जो क़िसो जेको ज़ुल्क़रनैन जे उन्हनि खे बंदि कयो, ऐं जीअं न त हिन दुनिया में फितनो पिया कनि, विढ़नि पिया माण्हुनि सां, माण्हुनि जा अहल औलाद माल खसनि पिया। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़िसो सॼो क़ुर में अलाह ताला नबी ते लाथो। असां उन ॿुधूं था, उनजो बि इंशा अल्लाह सॼो तफ़सील सां ॿुधाईंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में इहो बि ॿुधायो त आख़िरी ज़माने में जेॾीमहिल ईसा अलैहिस्सलाम लहंदो ऐं ज़मीन खे पाक कंदो ऐं सभई माण्हू सिधा थी वेंदा, त उन खां पोइ अलाह ताला वरी याजूज माजूज मोकिलींदो। त हाणे ईसा अलैहिस्सलाम अची परेशान थींदो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ईसा अलैहिस्सलाम जेको नबी हूंदो, सभु मोमिननि खे लिकाईंदो वठंदो। इन मां महसूसु थिए थो त माण्हू जेके मोमिन हूंदा तमामु घटि हूंदा। ऐं उहे ईसा अलैहिस्सलाम केॾीमहिल बैतुल मक़दिस खणी वेंदो, नबी करीम हदीस में फरमायो आहे त उन्हनि खे वञी उते लिकाईंदो, फ़ी जबलिम फ़ी बैतुल मक़दिस। वरी पोइ उन खां अञा बि ख़तरो थींदो त हेॾे मथां अचे, त वरी याजूज माजूज वरी उतां खणंदो। वरी हिकिड़ो जबल आहे मिस्र ऐं फ़लस्तीन जे विच में, उन जो बि ज़िक्र आहे हदीसुनि में, त उते ग़ारुनि में उन्हनि खे लिकाईंदो मथे। उते हिननि जी पछाड़ी थींदी जिते ईसा अलैहिस्सलाम नबी करीम फरमायो त उन जबल तूर में अचे, उते सभिनि मोमिननि खे जबलनि में ग़ारुनि में लिकाईंदो। उते जेॾीमहिल लिकाईंदो त पोइ सभई मोमिन चवंदा ईसा अलैहिस्सलाम खे त तूं अलाह जो नबी आहीं, तूं दुआ घुर, अलाह साईं तुंहिंजो ॿुधंदो, असांखे हिन मुसीबत मां जान छॾाए। पोइ उते सभई गॾु पोयां थी ऐं दुआ घुरंदा गॾु थी। नबी करीम फरमाए थो त पोइ इहा अलाह साईं हिननि खे तबाह कंदो। इहा बि तफ़सील ॿुधाईंदासीं। पहिरियां जेको क़ुर में ज़िक्र आयो आहे उहो ॿुधायूं था जल्दी जल्दी। त जेको अलाह ताला हिननि जो घणे में घणो ज़िक्र कयो आहे सूरत अल कहफ़ में, इहा जेके 92 आयत 97, यानी 3-4 आयतूं इन में हिते ज़िक्र अचे। उन में अलाह ताला पहिरियां हिते चए थो त मलिकुन सालिह, यानी ज़ुल्क़रनैन, के माण्हू चवंदा नबी आहिनि, पर न, जेके उलमा तफ़सीर चवंदा त बादशाह हो। ज़ुल्क़रनैन बादशाह हो, ताक़त वारो हो, वॾी ताक़त सां वॾी जान हुअसि, ऐं मोमिन हो। अलाह ताला क़ुर में चए थो सुम्म तबअ सबबा हत्ता इज़ा बलग़ बैन सद्दैन। इहो ज़ुल्क़रनैन हर मुल्क खे फ़तह कंदो पंहिंजे मुल्क जे, यानी मुल्क वॾो थींदो वेंदो, जमा कंदो वेंदो शहरनि खे, मुल्कनि खे। जेसि ताईं इहो ज़ुल्क़रनैन पहुतो बैन सद्दैन, ॿिनि जबलनि जे भरिसां। हिकिड़े पासे सुठा क़ौम रहंदा हुआ, वजद मिन दूनिहिमा क़ौमन ला यकादून यफ़क़हून क़ौला। ऐं परियां जबलनि जे परियां जेके क़ौम हुजनि, वेढ़ाकू झेड़ाकू रुगो, ऐं न सम्झ न तालीम, अहिड़े क़ौम खे अचे, उन्हनि जे अचे ॾिठईं त हीअ क़ौम कहिड़ी आहे हिन जबलनि जे परियां जेके रहे थी। पर उन्हनि जे ओरियां वरी ॿिया क़ौम हा, त जेके उहे उन्हनि ईमान आंदो ज़ुल्क़रनैन खे मञियो, ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि खे इहो ज़ुल्क़रनैन छा चयो ऐं हिन छा चयो, इहो अलाह ताला 93 आयत में क़ुर चए थो क़ालू या ज़ुल्क़रनैन,
जेके ओरियां क़ौम रहंदी उहा दुलकरनैन खे चयो यादल करनैन इन याजूज व माजूज दाह ॾियनि था उनखे बादशाह खे त याजूज माजूज मुफ़्सिदून फिल अर्द, ही फ़साद करण वारा आहिनि। सिर्फ़ु ही न असीं पोखियूं था अचे ही राति जो पटे खाई था वञनि, असां माल था चाढ़ियूं उहे माल खणी खाई था छॾनि, चोरी करे था वञनि। मुफ़्सिदून फिल अर्द फहल नजअल लक ख़र्जन अला अन तजअल बैनना व बैनहुम सद्दा। इहे हाणे इहे ओरिएं क़ौम जेके आहिनि उहे दुलकरनैन खे चवनि था त असीं तोखे मदद कयूं ऐं तोखे पैसा बि ॾियूं, हिननि जे असांजे विच में को हिकिड़ो अहिड़ो बंदि वॾो ॿध त हीअ असां ॾे न अची सघनि, न असांखे ॾिसनि, न असांखे तंग कनि। क़ाल मा मक्कनी फीह रब्बी ख़ैरुन, अलाह साईं इन चए थो त जे अलाह मूंखे ताक़त ॾिनी त मां तव्हांखे हिननि खां बचाईंदुसि। इहो केरु थो चए? दुलकरनैन। क़ाल मा मक्कनी फीह रब्बी ख़ैर, इंशाअल्लाह अलाह साईं जे मूंखे ताक़त ॾिनी फ़अइनूनी, जे मूंखे मदद कयो था बिक़ुव्वा, हाणे केॾो ताक़त वारो हो, वॾियूं फ़ौजूं हुअसि पर हिननि खां मदद पियो घुरे। फ़अइनूनी बिक़ुव्वा, मूंखे पंहिंजी ताक़त सां मूंखे टेक कराईंदो त मां तव्हां सां आहियां, ऐं हिननि खे बंदि कयूं इन जबलनि जे विच में। अजअलु बैनकुम व बैनहुम रदमा, हाणे हिते बादशाह दुलकरनैन चए थो त हिननि जे विच में ऐं तव्हांजे विच में मां हिकिड़ो हिकिड़ो दीवार ठाहियां, जा बंदि ठाहियां, जा डैम ठाहियां, जीअं तव्हां ही जबलनि ते कोन चढ़ी सघंदा, ॿिनि जबलनि जेके वॾा हुआ, ऐं ही जे विच में जेकी जॻह आहे इन मां अचनि था, इहा बंदि कयूं त तव्हां ॾे न अचनि। इहा जेको डैम ठहंदी, हाणे इहा 95 आयत सूरत अल कहफ में अलाह साईं वरी चए थो तूनी ज़ुबर अल हदीद। हाणे दुलकरनैन चयनि त तव्हां ईअं कयो, लोह जा जेके वॾा वॾा पीलर हूंदा उहे खणी अचो त इन्हनि खे साड़ियूं, ऐं इहे विच में हिननि जे इहो जेको दीवार ठहंदी विच में, इहा सिरुनि जी कान ठहंदी, मिटी जी कान ठहंदी। तूनी ज़ुबर अल हदीद, लोह खणी उनखे साड़ियूं। हत इदा सावा बैन सदफ़ैन, इन्हनि खे बाह में जे देगड़नि में साड़े त सफ़ा जीअं पाणीअ वांगुरु थी वञे, त ओरियां काठियूं जा मिटी विझी ऐं इन्हनि खे विच में जेॾीमहिल हू सुता पिया हुजनि त असीं ही भित विच में ॾेई छॾियूं, पर छाजी? लोह जी हुजे, जंहिंखे अल हदीद उल मुदाब चवंदा आहिनि। जीअं लोह खे घणो साड़िबो आहे त पाणी वांगुरु थी वेंदो आहे, त ईअं चवनि थो बैन सदफ़ैन क़ाल अंफ़ुक़ू, हाणे उन देगड़ियुनि जे ठां उहो जेके बाह ॿारिया आहिनि, चवंदा हाणे उन्हनि खे फूकियो त हीअ सड़े, लोह सड़ी। जेॾीमहिल हता इदा जअलहु नारन क़ाल तूनी अफ़रुग़ अलैहि क़ितरा, हाणे इन्हनि जे विच में जबलनि जे विच में इहे देगड़ा लाहे, ऐं जीअं न लोहार कमु कंदो आहे बिल्कुलु ईअं करे, फमस्ताउ ऐं यज़हरु, ईअं करे हुन जे विच में ॿिनि जबलनि जे विच में सफ़ा लोह जो हिकिड़ो बंदि ठाहिजनि। फमस्ताउ ऐं यज़हरु वमस्तताउ लहू नक़बा, त इहो अलाह ताला सूरत कहफ में चए थो त इहो अहिड़ो बंदि ठाहे छॾियईं जो हू कोशिशि कंदा त हुनखे खोटिरियूं, पर हू न खोटिरिबो हुननि खां, ऐं कोशिशि कंदा त हेठां सुराख़ कयूं, लहू नक़ब यानी हेठां कुझु सुराख़ करे टुपी वञूं ऐं हिननि खे वरी हिननि जो फुरमार कयूं, पर इहो हुननि खां इहो ॾुखियो थी वियो। हिते थोरो तफ़सील ॿुधायूं था त दुलकरनैन केरु हो, छा हो। उहो सभु किताबनि जी तारीख़ मुतफ़िक़ आहिनि त मलिकुन मोमिन, हिकिड़ो बादशाह हूंदो, मोमिन हूंदो, वॾी ताक़त अलाह सां हुनखे ॾेई छॾी, सॼी दुनिया खे गॾु करे छॾी। ऐं छो हुनजो दुलकरनैन नालो कयो? के रवायत चवनि था छो जो मशरिक़ ज़मीन जो ओभर पासो ओलह ताईं सॼो पंहिंजे हथनि में करे छॾी, एतिरो हुनखे अलाह साईं ताक़त ॾेई छॾियो, ऐं अलाह साईं हुनखे एॾी ताक़त ॾेई छॾी, सॼी दुनिया खे हुन इस्लाम में आणे छॾियो, मशरिक़ खां मग़रिब ताईं। ऐं जेसि ताईं वञी एतिरे क़दुरु जो हाणे इहो हींअर केॾो साइंसदान पहुची विया आहिनि, जहाज़ आहिनि, हींअर ताईं हुननि खे याजूज माजूज इंसाननि खे ख़बर कान थी पए, पर हीअ जेको दुलकरनैन अलाह साईं हिनखे अहिड़ी ताक़त ॾेई छॾी जो ओसि ताईं बि पहुतो ऐं उन्हनि खे क़ाबू कयईं अलाह जे हुकुम सां। छो अलाह साईं त क़ुर में चए थो सुम्म तबअ सबब, अलाह जे हुकुम ते इहो हलियो, ऐं अलाह हुनखे इहो बि ॾेखारियो त इहे जबल जेके ॿहनि विच में, इन्हनि जे विच में इहो बंदि ॾेई छॾ। हता इदा बलग़ बैन सद्दैन, इहे सद्दैन यानी जबल जे विच में हिकिड़ो डैम जीअं ठाहिबो आहे, ईअं बंदि करे छॾे हिननि खे, छो जो हीअ मुफ़्सिद आहिनि। हिते थोरो मुलाहिज़ो ॿुधूं था त उलमा हींअर चवनि था त इहो इलाइक़ो आहे रूसिया में अज़रबैजान जो, यानी घणो शक इन में थो पए, जबलनि जी निशानी जेके हदीसनि में अचे थी, मुस्लमाननि जा जेके मुस्लमान ॻोल्हिनि था अहिड़ियूं शयूं त इहा किथे आहिनि, हुननि खे शक आहे त इहो इन मुल्क में आहे, पर अञा हींअर त इहा ख़बर कान्हे कहिड़े पासे में ज़मीन जे हेठां आहिनि या अंदरि आहिनि या ॿाहिरि आहिनि, इहा बि ख़बर कान थी पए।
छो जो रिवायतुनि में काफ़ी अचनि था त इहो मुल्क जिथे हिन दुलकरनैन जिथे सद बनायो हो त उते अर्द तुर्क हुननि चयो तुर्कियुनि जो ज़मीन आहे ऐं तुर्क ई इन्हनि जो इलाइक़ो सिर्फ़ु तुर्किया खे था चवनि पर इहो सभई जेके अर्मीनिया अज़रबैजान इहे सभई इन्हनि जा मुल्क आहिनि इहे जिन्स हिकिड़ो आहे जीअं असीं पाकिस्तान इंडिया हिकिड़ी जिन्स आहिनि माण्हू त इहो हदीसुनि में इहो अचे थो तफ़सीर बिन कसीर में बि इहो आहे त हिन खे अलाह ताला हुकुम कयो इन जबलनि जे विच में इहो बंदि कर इहा शइ हिन खे छो जो ही मुफ़सिद आहिनि फ़साद यहलिकून अल हर्थ वन नस्ल इहा तफ़सीर बिन कसीर में आहे त इन जो त ही कंहिं बि नस्ल न वणनि खे न घरनि खे छॾनि था तंहिंजे करे इन खे बंदि करे छॾ इन अलाह जो हुकुम आयो कंहिं ॾे दुलकरनैन ॾे ते रिवायतुनि में अचे थो त इन जेके ओरियां ॻोठ वारा मुल्क में माण्हू रहंदा उन्हनि इहे जेके दुलकरनैन खे चयो असीं तोखे पैसा ॾींदासीं असांजे हिननि मां जान छॾा त हुन चयो त मां अलाह जे ख़ातिर इहो कमु कंदुसि अलाह जे ख़ातिर इहो कमु कंदुसि त अलाह खे इहा शइ हुन मां वणी तंहिंजे करे इन जो ज़िक्र असांजे क़ुर में अची वियो जीअं न त अहिड़ा केतिरा बादशाह हूंदा या माण्हू हूंदा जंहिं कमु कया हूंदा पर उन्हनि जो को बि ज़िक्र कोन्हे को बि ज़िक्र असांखे न पहुतो पर इन अलाह जे ख़ातिर जेको इहो कमु कयो त ही मुफ़सिद आहिनि त इन्हनि मूंखे हुननि खे चयईं त मूंखे तव्हांजे पैसा कोन था खपनि फ़अईनूनी बिक़ुव्वह अजअलु बैनकुम व बैनहुम रदमा मूंखे रुगो मदद कयो पंहिंजी ताक़त सां पंहिंजे अदद सां त मां हिन जे ऐं तव्हांजे विच में हिननि खे बंदि कयां हुननि खे चयईं त कंहिं रिवायत में अचनि था त लोह जा वॾा वॾा जेके जीअं न काठियूं थींदियूं आहिनि इहे टीयर इहे गॾु करे पोइ उन्हनि जे हेठां काठियूं रखियनि ऐं देगियूं रखियनि त उनखे बाहि जो हुननि खे चयईं हथ एॾा जाल हो नार हेठां बाहि करे फुखो हुननि खे चयईं फूकियो त हाणे बाहि हेठां थिए पोइ इहो पाणीअ वांगुरु थी हिन खे पाणीअ वांगुरु करे ऐं हिननि जे विच में जबलनि जे विच में इहो डैम ठाहींदो वियो ऐं उहो गरम हूंदो त उनखे हथु कोन लाहे सघंदा ऐं हिन खां डिॼंदा हिन बादशाह दुलकरनैन खां वेझे बि कोन ईंदा हुआ जेसिताईं हिन पंहिंजो अचे किताब में आतूनी असुब अलैहि नुहास मुदाब जीअं न लोह पाणी थी वेंदो आहे त पोइ उनखे लोह खां ॿियो बि हिकिड़ो शइ हूंदो आहे नुहास चवंदा आहिनि जीअं पितल अलाए छा चवंदा आहिनि उनखे सिंधी में नुहास इहो बि हिकिड़ी मादत आहे जीअं लोहा या सोना जा उन्हनि बि उहो बि गरम करे उन सां मिलाए ऐं गॾु करे ऐं इहो विच में हिकिड़ो वॾो दीवार ठाहियईं त हू वेझे अची न सघंदा हिन खां डिॼंदा हुआ दुलकरनैन खां ऐं हू गरम बि रहंदो हो त एॾो वॾो ठाहे छॾीं जो ही न उन ते चढ़ी सघंदा हुआ न ओरियां जेके जबल आहे उन ते बि न चढ़ी सघंदा हुआ हू कोशिशि कंदा हुआ त जबल जे हेठां खोटरे असीं टुपी वञूं पर उहा बि अलाह से हुननि खे अलाह जे हुकुम सां इहा शइ बि झले छॾी हुननि खां पुछनि था माण्हू के याजूज माजूज छा आहिनि इहो याजूज माजूज अरबी लफ़्ज़ कोन्हनि उलमा सभई जेके तफ़सीर बिन कसीर में चवनि था इहो अजमी लफ़्ज़ आहिनि ग़ैर अरबी अजमी लफ़्ज़ आहिनि ऐं इहो इन्हनि जो इश्तक़त मिन नार यानी कीअं जीअं न बाहि वांगुरु ही तकिड़ा आहिनि तेज़ आहिनि ऐं उम्मतुन ख़बीस आहे इब्न कसीर चए थो उम्मतुन ख़बीस आहे इहे हिकिड़ा तमामु ख़बीस आहिनि का शइ ठाहिण जी कान थी अचनि रहण जी खाइण जी पीअण जी ऐं रुगो सॼी ज़मीन में ड्रोअण जी हूंदनि ऐं के उलमा चवनि था त मुश्तक़ मिनल मा अल उजाज जीअं पाणी वांगुरु पाणी तेज़ जबल तां लहंदो आहे ईअं पर यानी इन्हनि जो मक़सदु इन्हनि जो नाले में इख़्तिलाफ़ु तमामु घणो आहे ऐं असांखे इन में का मसलाहत कान्हे ऐं इन में उलमा बि चवनि था याजूज माजूज कहिड़े नस्ल मां आहिनि हाणे इहो हदीसुनि मां साबित थियो जीअं अल हाफ़िज़ इब्न हजर चयो त हुम क़बीलतान मिन वलद याफ़िस मिन इब्न नूह अलैहिस्सलाम जो याफ़िस जेको पुटु हो इहो इन माज़रत हा इहे जे हाफ़िज़ इब्न हजर चए थो त इहे क़बीलतान ॿ जेके इहे ज़ातूं आहिनि जा ॿ क़ौमूं आहिनि इहे याफ़िस इब्न नूह उन जे नूह अलैहिस्सलाम जे औलाद मां औलाद आहिनि ऐं हीअ फ़तहुल बारी में इहो चए थो इब्न हजर यानी ॾाढे आदम जो औलाद आहिनि इहे ॾाढे आदम जा हवा ऐं आदम जा औलाद आहिनि ॿी मख़लूक़ न आहे जीअं इमरान बिन हुसैन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त कान फी बाद अस्फर इमरान बिन हुसैन चए थो कान फी बाद अस्फर फ़तफ़ावत बैन सहाबा सैर हिकिड़ो सहाबी नबी करीम सफ़र जे वेझे अचे नबी करीम जे वेझे अचे ऐं क़ुर पढ़णु शुरू कई या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत वतज़अ कुल्लु ज़ाति हम्लिन हज इहे आयतूं जेके हुन सहाबी अचे
नबी करीम जे वेझे अचे कढ़ियूं। हिते नबी करीम हुनखे ॿुधायो त इहे आख़िरी ज़माने में अहिड़ो ज़मानो माण्हू न वटि ॾुखियो ईंदो। हुन साहिबे खे चयईं जो सभु को पंहिंजे साह मां बेज़ार लिकंदा वतंदा ऐं केरु गॾु हूंदो नबी ईसा अलैहिस्सलाम। हिते हदीस हिकिड़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां अचे थी त नबी करीम खे इहो साहिबनि पुछियो त दोज़ख में माण्हू केतिरा वेंदा, त नबी करीम जिन साहिबनि खे ॿुधायो हदीस, साहिबनि खे चई हर 100 मां 99 दोज़ख ॾे वेंदा। ऐं इहा हदीस वॾी आहे पर मुख़्तसर करे ॿुधाईंदो त साहिबनि खे चई हर 99 माण्हू 100 मां हिकिड़ो जन्नत ॾे वेंदो ऐं 99 दोज़ख में। त साहिबी ॾाढो परेशान थिया, या रसूलल्लाह पोइ असां मां केरु बचंदो इन शइ मां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते फरमायो त तव्हां आदम खे जिन अलाह साईं चवंदो बाथ इला नार फयक़ूलु या रब्बी वमा बाथु नार फ़क़ाल कुल्लु अल्फ़िन तिसअत यानी हर 1000 मां 999 दोज़ख ॾे मोकिल ऐं हिकिड़ो जन्नत ॾे। त हिते आदम चवंदो अलाह ताला मुंहिंजी उम्मत ॿी छा बचाई मुंहिंजो औलाद। ते नबी करीम खां पुछंदी या रसूलल्लाह पोइ असीं चई त हू एॾा घणा आहिनि याजूज माजूज सभु दोज़ख ॾे वेंदा ऐं तव्हां बची वेंदव। ते साहिबनि खिलिया त असीं थोरा हूंदासीं पर अलाह कंदो बची वेंदासीं। हिते नबी करीम चयो क़ाल अअमलू वअबशिरू फवल्लज़ी नफ़्सी मुहम्मदिन बियदिही इन्नकुम लमा ख़लक़तैनि मा कानता मअ शैइन क़त इल्ला कथरता वयअजूज वमअजूज वमा हलक मिन बनी आदम वबनी आदम इब्लीस क़ाल फ़असरा अनहुम। हिते साहिबी थोरो यानी हुननि जी यानी दिलि जा थी चईंदो हू तमामु घणा न, तव्हां थोरा हो, तव्हां परेशान न थियो। जो अलाह ताला आदम खे चवंदो हर 1000 मां हिकिड़ो कढ जन्नत ॾे, ॿिया 999 दोज़ख ॾे वेंदा। त नबी करीम हुननि साहिबी परेशान थिया त उन्हनि खे चई त तव्हां उन्हनि खे अबशिरू अमिलू फवल्लज़ी नफ़्सी मुहम्मदिन बियदिही इन्नकुम लमा ख़लक़तैनि, तव्हां थोरा हो हुननि जे विच में, हू तमामु घणा आहिनि याजूज माजूज सॼी दुनिया खे भरे छॾींदा। ऐं इब्लीस जे क़ौम ऐं जेके उन्हनि सां गॾु हूंदा। त हिते हुन नबी करीम जिन इहे चवनि त फसुर्री अन सहाब, ओॾीमहिल सहाबनि खे कुझु हुननि जो मुंहुं वरी पंहिंजी ख़ुशीअ ते आयो, जे न त हू सफ़ा परेशान थी विया त असीं सभई दोज़ख ॾे वेंदासीं अलाए छा। इहो जेॾीमहिल नबी करीम इहे सिफ़त करे ॿुधायईं त अंतुम अअमलू वअबशिरू फवल्लज़ी नफ़्सी मुहम्मदिन बियदिही मा अंतुम फिन्नास इल्ला कश्शामा, तव्हां बिशारत तव्हांखे आहे, तव्हां ॾिजो न। ऐं मां ॿुधायां थो तव्हां मुंहिंजी उम्मत यानी सॼी एतिरी हूंदी जीअं न त हिकिड़ो जीअं इंसान खे या छा चवंदा आहिनि कारो टिपको मुंहं ते थींदो आहे या हथ ते, इहो छा चवंदा अथसि अलाए, पर हिकिड़ो कारो टिपको जान में थींदो आहे। त इहो नबी करीम फरमाए थो त जीअं न कारो टिपको थींदो हिकिड़े उठ में, जीअं तव्हां कारे टिपके सॼे उठ में हूंदो, मुंहिंजी उम्मत सॼी ईअं हूंदी। अर्रक़म औ फी जनबिल बईर फी ज़राअ दाब, यानी कहिड़े जानवर वॾे उठ खां या ढोर खां उन में जेके रक़म सग़ीर जेको निशान थोरो थींदो आहे जो मास जो ॿाहिरि निकिरी वेंदो आहे या कारो टिपको थी पवंदो आहे। इहो रिवायत अहमद व तिरमिज़ी वक़ाल हदीथुन हसनुन सहीह, ऐं उन जी रिवायत बुख़ारी में ऐं मुस्लिम में बि आहे पर उन में थोरो मुख़्तलिफ़ आहे। हाणे असांखे इन में ख़बर पवंदी त हीअ तमामु घणा हूंदा ऐं असांजी उम्मत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सॼी सफ़ा घटि हूंदी। हुननि जे लिहाज़ सां असीं ईअं हूंदासीं जीअं कारो टिपको उठ जे चमड़ी में हुजे। हदीस आहे उहा हदीस ज़ईफ़ आहे पर असीं ॿुधायूं था अन अब्दुल्लाह बिन उमर अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इन याजूज माजूज में वलद आदम, नबी करीम फरमाए थो त हदीस याजूज माजूज अॾे आदम जो औलाद वलो उर्सिलुल अफ़सदु अला नासी मआइशुम, ऐं हींअर बि अलाह साईं उन्हनि खे जो हुकुम ॾेई छॾे निकिरी अचनि त सभु माण्हुनि जा सॼी ज़िंदगी तबाह करे छॾींदा। वलन यमूत मिनहुम रजुलुन इल्ला तरक मिन ज़ुर्रियतिही अल्फन फसाइदन, नबी करीम फरमाए थो उन्हनि मां हिकिड़ो माण्हू न मरंदो याजूज मां, यानी हींअर जेसिताईं हींअर आहिनि त हिकिड़े हिकिड़े खे 1000 खां मथे उनजो औलाद हूंदो। व इन मिन वराइहिम सलात अलाह साईं इन्हनि खां पोइ बि हाणे हिते इहा हदीस छो रिवायत में असांखे थोरो ऐं उलमानि खे ॾुखी पई लॻे त हिते नबी करीम फरमाए थो व इन मिन वराइहिम सलात इन्हनि खां पोइ अलाह साईं 3 उम्मतूं ॿियूं बि पैदा कंदो जा पैदा आहिनि। उहो कहिड़ियूं आहिनि या रसूल अलाह चई थावल व थारीस व मिस्क,
हाणे ॾिसो यादि करे छॾियो, इहे तारीख़नि में इहे सभु किताबनि में इहा रिवायत तबरानी फ़िल कबीर अल औसत वल हैथमी फ़िल मुजमा अल ज़वाइद व रिजालुहु थिक़ात रिवायत वल इस्बात وعليه الألبان وحكم عليه الألباني بالنكار. الباني चए थो त मूंखे इन में सिलसिलत ज़ईफ़ में अलबानी लिखी छॾी आहे, छो जो चए थो इन में के रावी ज़ईफ़ आहिनि, पर हाणे असांखे इन्हनि मां मालूम थिए थो त इन्हनि खां इहे एॾी मख़लूक वॾी आहे, पर अलाह सां इन्हनि खां पोइ बि 3 मख़लूक ॿियूं पैदा कंदो, उन्हनि जो केरु आहिनि जा पैदा कयूं अथसि, छो जो हदीस मुबहम आहे, यानी लफ़्ज़ वाज़िह एतिरा कोन्हनि त जा आहिनि पैदा थियल 3 मख़लूक जा पोइ पैदा कंदो। कहिड़ियूं आहिनि? थावल, यादि करे छॾियो, हिकिड़ी मख़लूक थावल, ॿी उहा तारीस, उहा मिस्क, इहे 3 मख़लूक जीअं इंसान आहिनि, जिन आहिनि, याजूज माजूज आहिनि। हाणे इहे ॾिसो, इहा बि मख़लूक आहे, थावल, तारीस व मिस्क, इहे 3 मख़लूक ॿियूं बि आहिनि। इहे बि अलाह साईं इहे असांखे ॾेखारे न, अलाहु आलम। इंशा अलाह अॻिते इंशा अलाह इन जो किसो तमामु वॾो आहे ऐं वॾियूं मुसीबतूं कंदा, सॼी दुनिया में मुश्किलात पैदा कंदा। आहिस्ते आहिस्ते इन्हनि जो तफ़सील सां रिवायतूं जेके हिकु जहिड़ियूं आहिनि उन्हनि खे पासे ते कंदा वेंदासीं, जेके हिकिड़ी मुख़्तलिफ़, हाणे इहा रिवायत जेका अमर आहे इहा 4 दफ़ा आई आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, मुख़्तलिफ़ रस्तनि सां, कंहिंमें हिकु लफ़्ज़ घटि, कंहिंमें वधीक, पर असीं दोस्तनि खे परेशान न कंदासीं इन्हनि शयुनि खे। जेको इंशा अलाह अलाह जे ख़ातिर जेको सही ऐं सवलो लॻंदो, अॻियां सम्झण बि अचे माण्हुनि खे, उहो इंशा अलाह ॿुधाईंदासीं। अलाह असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए जो हीअ अलामत सां जेके इन्हनि मां वठी ॿुधूं ऐं फ़ाइदो वठूं ऐं तयारी कयूं, क़यामत जी तयारी कयूं। मेन शइ इहा आहे त इंसान तयारी में हुजे। वल्लाहु आलम बिस्सवाब व सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।